हिकिड़ी मज़े जी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायांव, अगरि कोई छल करे उनखे पतो आहे मां बेईमानी कई आहे, अगरि कोई चोरी करे उनजे अंदरि पतो आहे मां चोरी थो कयां, अगरि कोई पाप करे पतो पइजी वेंदो आहे कि मां हे पाप कयो आहे, पर हिकिड़ो पाप अहिड़ो अथव जेको लखे करोड़े माण्हू कंदा आहिनि ऐं उन्हनि खे अहसास बि न थींदो आहे कि मां पाप कयो, अपराध कयो आहे। ॿुधायो त कहिड़ो आहे उहो? हाणे आयो गुरबाणीअ में वचन, उहा तो निंदा। निंदा जो अहिड़ो रस आहे प्यारी साध संगत जी, कननि जे अंदरि उहो निंदा जो जहर वेंदो पतो ई न पवंदो। चांहि बि वठंदव चुस्की ऐं निंदा बि ॿुधंदव, ठड़ा ठका बि हणंदव, कंहिंखे बुरो बि कंदव। पाप थी वियो कननि जे द्वारा, ज़बान जे द्वारा, पतो ई न पियो। बुद्धीअ जे द्वारा मुख सां निंदा कईसीं, कंहिं भले माण्हूअ खे बि बुरो कयोसीं, त चऊं था जेको बुरो माण्हू आहे उनजी निंदा त कयूं न भले। हा दी, उन त थिए न भले न। चवनि था निंदा भली किसे की ना आहे। तव्हांजी ठेकेदारी ना आहे निंदा करण जी, चाहे वो केॾो बि पापी हुजे, चोर हुजे, खूनी हुजे। तव्हांखे भॻवान थोरी सर्टिफिकेट ॾिनो आहे कि तव्हां उनजी निंदा कयो। उनजा हिसाब किताब जॾहिं धर्मराज वटि आहिनि, भॻवान वटि आहिनि, फैसला भॻवान कंदा, न्यायाधीश भॻवान आहिनि। असां केरु थींदा आहियूं कंहिंजी निंदा करण वारा? छा असां पेर खां चोटीअ ताईं शुद्ध आहियूं, महात्मा आहियूं? छा महान शुद्ध कोई बिल्कुलु हिकु बि अपराध न कयो? असां में कोई दोष ई कोन्हे। इन जो मतिलबु इहो आहे कि जेॾी महिल असां निंदा कंदा आहियूं, ॿुधंदा आहियूं, त अभिमान बि कंदा आहियूं। ओॾी महिल ॿुद्धीअ सां अंधा बि थी वेंदा आहियूं, पतो ई न पवंदो असां छा करे रहिया आहियूं। निंदा छो कंदा आहियूं? पाण खे सुठो सम्झंदा आहियूं, ॿिए खे बुरो सम्झंदा आहियूं। ऐं भॻवान परदो रखियो आहे, यादि रखिजो। असांजे अंदरि कहिड़ा कहिड़ा अपराध थिया आहिनि, पंहिंजा पाप भुलिजी वियासीं। भॻवान परदो खणनि कोन था, करुणा था कनि। जीवन हलेसि थो, मतां रस्ते ते अची वञे। वो निगहबान आहिनि, वो कृपालू आहिनि, वो परदो ढकींदा आहिनि। प्यारा तूं बि परदो ढक, ॿिए जा दोष न ॾिस, दोष पंहिंजे अंदरि ऐं गुण ॿिए जे अंदरि। हरे राम।